नाज़रीन SMC न्यूज़ ते ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हिते अव्हांखे सकूना रिपोर्ट शामिल कंदा था हलूं त संजय नाले वारे अदीब ऐं शाइर मरहूम अब्दुल हकीम अरशद जे फर्ज़ंद ऐं नामियारे अदीब राशिद लखमीर पारां सिंधी अदब ऐं ॾाहप जे हवाले सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंसान खे पंहिंजी जुस्तजू सां पंहिंजी सुञाणप पैदा करणी पवंदी आहे। जॾहिं तव्हां कंहिं जुस्तजू में न हूंदा तव्हांजो वजूद बेमाना थी वेंदो। अहिड़ो इज़हार हिन सकरण में पंहिंजे मान में ॾिनल आजियाण जे मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। उन मौक़े ते राशिद लखमीर जो वधीक छा चवणो हो, ॾिसूं था कुर्बान अली उमरान जी हिन रिपोर्ट में। इशार थी पर पंहिंजी मंज़िल खां, पंहिंजे इश्क खां, पंहिंजे महबूब खां, पंहिंजे मक़ाम खां कोई ते न ॿियो किरदारु मखिजो। मख दुनिया जे कहिड़े कुंड में हुजे, मस्जिद में हुजे या खाना काबा में हुजे, सत चकर हणे या 700 चकर हणे, उहा पंहिंजे मतिलब जो ढूंढ पई ॻोल्हे। भई असां अॼु बिल्कुलु ईअं आहियूं न, असांजो किरदारु मख वारो। असां जिते वेहंदा आहियूं, जिते वेंदा आहियूं, जेको ॻाल्हाईंदा आहियूं, जेको लिखंदा आहियूं, घणो करे असांजी कोशिशि इहा हूंदी आहे त असांखे इन मां को मफ़ाद मिले, असांखे इन मां को मक़सदु मिले। छो परवाने वारो किरदारु असांखां निकिरी वियो आहे, मख वारो किरदारु असां। ऐं इहो ई वरी हुन शाइर चयो आहे त सोज़ दिले परवाना रा शमा बरस। जेके परवाना हुया उहो परवानो त वीचारो वियो, पची वियो, रास थी वियो, उहो पंहिंजी तारीख़ पाण सां गॾु खणी वियो। हाणे हुनजी तारीख़ केरु ॿुधाए? हुनजी तारीख़ त वरी ॿियो को परवानो उन गस ते वञे त उहो ॿुधाए मोटणो न आहे। ॿुधो न, ॿुधाए दिलि बि न ॾिसण पसंदि वारी दिलि जेका आहे न, इहा ज़रूरी जेसि ताईं इहा दिलि न आहे तेसि तव्हां डॉक्टर इकबाल साहब ने शेर पढ़ियो कि खुशा अकल के पहनाए तो आलम बाउस सोज नूर 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 अफरिश्ता हो सोज दिले आदम बाउस। ॿुधो न सर, त उहो चए थो त ख़ुशि नसीब आहिनि उहे माण्हू जिन जो अकुल जेको आहे या जिन जो इल्मु जेको आहे ॿिन्हिनि जहाननि ते मुहित आहे। सिर्फ़ु हिन जहान जी ॻाल्हि न आहे, कि त अॻी जेका ज़िंदगी शुरू थियणी आहे उन ताईं उन्हनि जो इल्मु आहे, उन्हनि जो इल्मु जेको आहे उन ते मुहित आहे। ॿुधो न, असां अॼु रुॻो असां पंहिंजी दुनिया खे ॾिसंदा आहियूं, छोजो असांजो मतिलबु आहे, असांजो को मफ़ाद आहे, असांजो को मक़सदु आहे, असांजी नज़र जेका आहे महदूद आहे। हुननि जी नज़र जेका आहे त डिघी हू पर्दे जे पुठियां पिया ॾिसंदा त अञा जेको हू जेका दुनिया अचणी आहे, हू जेका ज़िंदगी अचणी आहे, उन में छा थींदो आहे। त हू चए थो त उन्हनि जी ॿ ख़ूबियूं आहे। हिकिड़ो इहो कि उन्हनि वटि फ़रिश्ते जो नूर उन्हनि जे सीने में, जिब्राइल अमीन जे ज़रिए जेको नूर ॾिठो, नूर या फ़रिश्ता चयो आहे, इहो उन्हनि जे सीने में हूंदो आहे। ऐं ॿियो इंसानियत जो ॾुख, इहे ॿ शयूं गॾिजी वञनि, यानी तव्हांखे ख़ुदा जो नूर मिली वञे, रोशनी मिली वञे, ऐं इंसानियत जो ॾुख तव्हांखे मिली वञे, त इन खां वधीक कहिड़ी आहे। अॼु छा थियो आहे? उहो मां सरमद जो शेर आहे हिकिड़ो, सरमंद रमे इश्क हर कसरा न दे, सोज़ दिले परवाना मगसरा न दे। हू चए थो त सरमद इहो जेको ग़म इश्क आहे, इंसानियत जे ग़म जो जेको इंसानियत जे इश्क में ॿुॾल जेका दिलि आहे, या इहो जेको ग़म ऐं ॾुख आहे, सरमंद ग़म इश्क हर कसरा न ॾियनि, इहो हर कंहिंजे हिसे में न ईंदो। सोज़ दिले परवाना, जीअं परवाने जे दिलि जो गुदार मख जे हिसे में न ईंदो। भई हिकिड़ो परवानो आहे, उहो पंहिंजे इश्क में, पंहिंजी मंज़िल में, पंहिंजे शमा ॾे वधंदो आहे, पेर सड़ंदा पर सड़ंदा। इंसाननि जो ॾुख वंडाइण जी ॻाल्हि, इंसान सां हमदर्दीअ जी ॻाल्हि, इंसानियत जेका ज़ुल्म जी चकी में पिसी वई आहे, उन खे उतां ई कढण जो को पैगाम का ॻाल्हि, या उन सां कम से कम हमदर्दीअ लाइ बीहण जी का ॻाल्हि, इहा तव्हांखे घटि नज़र ईंदी शायदि। अच्छा, साॻी रीति मां ॾिसां थो त जेके असांजा दोस्त, अच्छा हर तक़रीबन हर फील्ड जो इहो ई हाल आहे। हर मैदान में जेके दोस्त तसव्वुफ़ ते ॻाल्हाईंदा आहिनि, किताब लिखंदा आहिनि, जॾहिं तव्हां हुन सां कचहरी कंदा त तव्हांखे अंदाज़ो थींदो त उन्हनि खे अचण खे लॻल न आहे। उन्हनि जे पंहिंजे अंदरि उहा रोशनी मौजूदु आहे। जेसीं पंहिंजे अंदरि मटियल न हूंदो, पंहिंजे अंदरि जो तालो खुलियल न हूंदो। हिकिड़नि इंसाननि असां इहो कयो आहे जो पंहिंजे दिलि जो तालो अंदरां बंदि करे छॾियो। हाणे जेको तालो अंदरां बंदि थी वञे उनखे केरु खोलींदो? ॿुधो न साईं। सो जेसि ताईं दिलनि जा ताला जेके आहिनि से खुलंदा आहिनि, तेसि ताईं उहा अखि जी रोशनी, बसीरत जी रोशनी, समात जी रोशनी, गुफ़्तार जी रोशनी, इहा असांखे किथां मिलंदी? असांजी ॻाल्हियूं बेअसर थी वियूं आहिनि। इन जे करे जो असांजे किरत ऐं किरदार में वॾो तज़ाद अचे। असां जेका ॻाल्हि कयूं था
ऐं पुठियां वरी थोरो असांजो जेको किरदारु केरु अचे ॾिसे त वॾो ज़मीन आसमान जो किरदारु तव्हांखे नज़र ईंदो, इन खे मुनाफ़त चइबो आहे, इन खे निफ़ाक़ चइबो आहे। इन खां ई त बचण जे लाइ इहा तालीम हुई सघे। मतिलबु मुताले जी खोट आहे, मुताले जी बि खोट आहे, मुताले खां वॾी ॻाल्हि त इल्म जी खोट आहे, ॿुधो न साईं, इल्म जी खोट आहे। ॿी ॻाल्हि त अंदर जी जेका रोशनी आहे न साईं, हुन शाइर चयो आहे उर्दू वारे, दिले बीना भी कर ख़ुदा से तलब, इक़बाल अदीम उर्दू जो नाबीना शाइर आहे, हिन वीचारे अखियूं कोन्हनि, हुनजी किताब आहे, मशहूरु किताब आहे मिज़राब रबा, उन जो जेको सरे वर्क आहे उनजे मथां उनजी तस्वीर आहे, तस्वीर जे हेठां हिकिड़ो शेर लिखियो, पाण नाबीना शाइर आहे। वो शेर इहो लिखियलु आहे त दिले बिना भी कर ख़ुदा से तलब कि आँख का नूर दिल का नूर चाहे तो अॼु इंसान एतिरो ज़रूरु जी शिके में पिसिजी वियो आहे, अहिड़ा अहिड़ा वाक़िआ हिन धरती जे मथां थियनि था। हिकिड़ी पुराणी माई वीचारी पंहिंजा 3 बच्चा खणी कंहिं मंदर में वञी ख़ुदकुशी करे। हाणे जेके इहा मुजादी इश्क वारी शाइरी या का अहिड़े क़िस्म जो नज़म या गज़ल जेको आहे उहो छा उन ते तासीर छॾे। अॼु दौर मटिजी वियो आहे ऐं अॼु जो इंसानु चाहे थो त इनकलाब का मज़ाहिमती ॻाल्हि का अहिड़ी ॻाल्हि जेका उन जे हालात जी अकासी करे, जेको ज़ुल्म जो हिते ॿारनि भरियल आहे उन जे ख़िलाफ़ु का आवाज़ हुजे, को इंसानु उन जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदो हुजे, को नज़म। तव्हां ॾिसंदा हूंदव त हिकु ज़मानो हुयो जो असां वटि शाइरनि जा गज़ल अॼु ॾींहं ताईं माण्हुनि खे, असांजा जेके पुराणा बुज़ुर्ग हुया उनजी शाइरियूं अॼु ॾींहं ताईं कोट कयूं वेंदियूं। घणो करे कोट करण वारे खे शाइरी जी बि ख़बर कान हूंदी आहे त हीअ कंहिंजी शाइरी आहे या कंहिंजो शेर आहे, पर उहो उनखे यादि हूंदी आहे ऐं उहो पंहिंजे कंहिं प्रोग्राम में पंहिंजी कंहिं महफ़िल में जेॾीमहिल का कंपेयरिंग पियो कंदो आहे या तकरीर पियो कंदो आहे त उहो कोट ज़रूरु पियो कंदो आहे। अॼु जी हालत इहा आहे त जेके शाइर लिखनि था शाइरी, घणो करे मां सभिनी ॻाल्हि नथो कयां, लेकिन घणो करे त उहो उन्हनि खे पाण खे बि ॿिए ॾींहुं यादि कोन हूंदो आहे त असां कल्ह कहिड़ो गज़ल लिखियोसीं या कहिड़ो नज़र लिखियोसीं। हीअ छाजे करे उन में का अहिड़े बात ये कि आज माशरा जिस जुल्म का शिकार है, जुल्म की जिस चक्की में हम पिस रहे हैं, आप देखते हैं इस मुल्क के अंदर कोई निज़ाम बाकी नहीं रहा। गरीब बेचारा गरीब से गरीब तर होता जा रहा है, अमीर अमीर से अमीर तर होता जा रहा है, तालीम का बुरा हाल है, मईशत का बुरा हाल है। और फिर मैं ये देखता हूँ कि जो पढ़े लिखे लोग हैं, कम अज़ कम जिनके पास इल्म की रोशनी मौजूद है, उन्हें जो मौसर किरदार अदा करना चाहिए वो किरदार मुझे नज़र नहीं आता। वो भी अपने इल्म को, अपने उस रोशनी को, अपनी उस जो उनको अल्लाह ताला ने सलाहियतों से नवाजा है, काबिलियत से नवाजा है, उन सलाहियतों को वो अपने मफादात के लिए, अपने मकासद के लिए इस्तेमाल करते हैं। इंसान की जो बुनियादी ख़राबी है ना, अगर आप इसकी जड़ के पर जाएंगे तो इंसान की ख़राबी शुरू कहाँ से? ये जो सारा जुल्म का निज़ाम है, इसका नुक्ता आगाज़ क्या है, कहाँ से ये शुरू? भाई देखें, कायनात में अल्लाह ताला ने इंसान को जो इख्तियार दी, जो आज़ादी दी, ये किसी और मखलूक के पास नहीं। इंसान इसमें बड़ा मुमताज़ है। हर इंसान के साथ इल्म है और इख्तियार है, आज़ादी। लेकिन बात यह है कि अल्लाह ताला ने इंसान को ये कहा था कि इन्नी जाइलुन फिल अर्ज़ि खलीफा, मैं ज़मीन में अपना खलीफा मुकर्रर करता हूँ, अपना नायब, जिसके बाद मेरी अमानत हो। अल्लाह ताला की कुरान शरीफ की आयत है ना कि इस अमानत को उठाने से आसमान ने, ज़मीन ने, पहाड़ों ने इनकार कर दिया, और ये जो है वो जालिम भी था और जाहिल भी था, इसने उठा लिया। अब ये अमानत ये है कि मैं और आप, हम इंसान किसी चीज़ के मालिक और मुख्तार नहीं। ये बुनियादी तस्वीर सोच दिले परवान रा शम्मा खुश की शरह रा किस्म दानत जुज़बाने सो, जो इहा हक़ीक़त तव्हांखे केरु ॿुधाए ई नथो सघे, उन सड़ी ताईं बची लॻा सघो, उहो त पंहिंजी तारीख़ पाण सां गॾु खणी। सो अॼु जेको असांजो सभ खां वॾो मसइलो आहे, मां सम्झां थो त असांखे पंहिंजे दिलनि में हक़ीक़ी तड़प ऐं दर्द ऐं रोशनी इन जी ज़रूरत आहे, ऐं पंहिंजे दिलनि जा कुर्फ़ ऐं ताला जेके आहिनि से खोलण जी ज़रूरत आहे। ऐं इहो पैगाम सिर्फ़ु शाइरनि जे लाइ न आहे, असांजा जेके बि ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि जा माण्हू आहिनि, चाहे उहे सहाफ़त में आहिनि, चाहे उहे मस्जिद जा पेश इमाम आहिनि, माशाअल्लाह उलमा किराम आहिनि, या सहाफ़ी आहिनि, या अदीब आहिनि, या शाइर आहिनि, या सियासतदान आहिनि, या लीडर आहिनि, उन्हनि सभिनी खे उहो किरदारु जेको आहे न, उहो किरदारु वापराइण जी ज़रूरत आहे।
ऐं जॾहिं इहो किरदारु असां वापराईंदासीं तॾहिं असांखे उहो हक़ीक़ी जेको ज़िंदगीअ जो लुत्फ़ु आहे, हक़ीक़ी जेको ज़िंदगी जो सुकून ऐं मज़ो आहे, इहो उहो आहे जेको चस आहे, ज़िंदगीअ जो चस्को आहे, इहो असांखे खूब महसूसु थिए। मेरे पास जो صلاحیت ہے، میں جو بات کر رہا ہوں، میرے پاس جو زبان ہے، میرے پاس جو علم ہے، یا اللہ تعالیٰ نے مجھے کوئی وسائل دیے ہیں یا آپ کو دیے یا کسی کو بھی دیے، یہ ہمارے ذاتی نہیں ہے، یہ تو اللہ تعالیٰ نے ہمیں نعمت کے طور پر، انعام کے طور پہ دیے تھے کہ بھئی میں دیکھیں نا اس کی تقسیم ہے، اگر وہ ہمیں پاگل پیدا کرتا، اگر وہ ہمیں جاہل پیدا کرتا، اگر وہ ہمیں معذور پیدا کرتا، اگر وہ ہمیں گنگا بہرا اندھا پیدا کرتا، یہ تو اس کا کرم ہے کہ اس نے ہمیں ساری چیزیں دی ہیں۔ کفار مکہ نے یہی تو اعتراض کیا تھا نا کہ نُطعم من لو یشاء اللہ اطعمہ، جب اللہ کے نبی نے کہا کہ تم یہ جو غریب مسکین معیشت کے دور میں پیچھے رہ گئے ان کے کھانے پینے کا بندوبست کرو، تو انہوں نے کہا کہ اللہ تعالیٰ خود کرے، ہم نے تو جو کچھ کمایا ہے وہ اپنی صلاحیتوں سے کمایا ہے، اپنی جو ہماری صلاحیت ہے، ہمارے جو وسائل ہیں، ہماری جو محنت ہے، ہم نے تو اس سے کمایا ہے۔ بات یہ ہے کہ یہ